A warm welcome to all of you. इलाही ख़ुशी पई थिए अॼु असांजा पंहिंजा सिंधी माण्हू हिते मौजूदु आहिनि ऐं असां सिराज इंस्टीट्यूट हलो जे पारां ही ज़बरदस्त फेस्टिवल मुंहिंजी फुफू अनीसा रहमान ऑर्गेनाइज़ करायो आहे एंड so today's topic असांजे इन्हनि ॿिनि गेस्ट जेके डॉक्टर अज़हर अली शाह ऐं अदा राजा सांड साहब हिते मौजूदु आहिनि. द टॉपिक इज़ डिजिटलाइज़ेशन. त इन जे बारे में ई थोरो ॿुधाईंदा. डॉक्टर अज़हर अली शाह is PhD in Computer Science and IT from University of Nottingham, UK, and he is currently working as Professor of ICT at the University of St. Jamshoro and having additional charge of Pro-Vice Chancellors in University Campus, Larkano. So we welcome Dr. Azhar on board. ऐं हाणे ही असांखे डिजिटलाइज़ेशन जे बारे में ॿुधाईंदा. महिरबानी अदी. सब खां पहिरीं त अॼोको जेको डिजिटलाइज़ेशन ऑफ सिंस हेरिटेज सिंध जो जेको वरसो आहे उन में ॿोली बि अचे थी, अदब बि अचे थो, साइंस बि अचे थी, शाइरी बि अचे थी, इल्मु बि अचे थी, ॾाप बि अचे थो, फ़लसफ़ो बि अचे थो. त उनखे असां डिजिटलाइज़ कीअं कयूं ऐं डिजिटल टेक्नोलॉजी यूज़ करे उनखे असां कीअं सम्झूं, ॿियनि खे सम्झायूं, ॿियनि ताईं उहो पहुचायूं, जेको असांजो सकाफ़ती ऐं तहज़ीबी वरसो आहे. ऐं उन सेशन में जीअं स्टेज ते असां वेठा आहियूं त उन स्टेज सां जेके मुंसलिक ॿ अज़ीम शख़्सियतूं आहिनि सिंध जूं. हिकु त उहा शख़्सियत आहे जंहिंजे नाले सां ही फेस्टिवल आहे, यानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ऐं ॿी बि सिंध जी तमामु फ़िक्री लिहाज़ सां वॾी शख़्सियत. असां ॿिन्ही जा आशिक़ आहियूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बि, उन सां बि इश्क़ कयूं था ऐं असां उन हस्तीअ सां बि इश्क़ कयूं था जंहिंजे नाले जे इदारे जे तरफ़ां ही फेस्टिवल मुसलसल मुनक़द कयो पियो वञे ऐं उहो आहे सिराजुल हक़ मेमून. त सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ तरफ़ां ही जेको 2 ॾींहंनि जो फेस्टिवल मुनक़द कयो वियो आहे. मां मैडम अनीसा साम्हूं वेठा आहिनि, डॉक्टर फ़हमीद आहे, डॉक्टर सिराज साहब, डॉक्टर अमजद सिराज साहब वेठा आहिनि. तव्हां सभु उन फैमिली मां, ख़ानदान मां, तव्हां सां रिलेटेड सॼी जेका टीम वर्क आहे. त मां जॾहिं हीअ प्रेज़ेंटेशन ठाहियां पियो त मां उन में सिराज इंस्टीट्यूट जो बि लोगो ॾिनो ऐं उन में शाह लतीफ़ जो बि नालो आहे. त मां सोचियो पियो त हिन ॿिन्ही शख़्सियतुनि में कहिड़ो तअलुक़ु आहे, निस्बत कहिड़ी आहे, कनेक्शन कहिड़ी आहे. हिकिड़ी कनेक्शन, हिकिड़ी निस्बत त इहा आहे त सिराजुल हक़ मेमून असां वांगुरु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आशिक़, पारखू, ॼाणू, माहिर हुयो शाह अब्दुल लतीफ़ जे फ़िक्र जो. ऐं उनजो इश्क़ अहिड़ो आहे जो उनजी वफ़ात खां पोइ बि उन जे ई नाले सां शाह लतीफ़ जो फ़िक्र जो सिलसिलो हले पियो थो. असुलु इश्क़ इहो आहे. ॿियो जेको वास्तो आहे उहो इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हूअं त इलाही पर्सपेक्टिव्स आहिनि, इलाही डायमेंशन्स आहिनि शाह लतीफ़ जे फ़िक्र जा, पर हिकिड़ो जेको अहम फ़िक्र आहे जंहिंसां मां रिलेट कंदुसि सिराजुल हक़ मेमून साहब खे बि, उहो इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंधू माथरी तहज़ीब जेका असांजी क़दीम सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, उन जूं वसफ़ूं बयानु कयूं आहिनि पंहिंजी शाइरीअ में. ऐं सभ खां अहम वसफ़ त सिंधू माथरी तहज़ीब में औरत अॻुवाणी कई आहे, मेट्रीलिनियर सोसाइटी आहे. तंहिंजे करे तव्हां ॾिसो त शाह जूं सभु सूरमियूं औरतूं आहिनि. त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजे क़दीम वरसे खे, सिंधू माथरी तहज़ीब ऐं सकाफ़त खे शाइरी जे ज़रिए, अदब जे ज़रिए, फ़िक्र जे ज़रिए असां ताईं, फ्यूचर जनरेशन ताईं पहुचायो आहे. उनखे असांजो जेको अज़ीम वरसो आहे. ऐं वरी जॾहिं असां अचूं था सिराजुल हक़ मेमून ते, त उनजी बि शख़्सियत जूं तमामु घणा डायमेंशन्स आहिनि, अलाए केतिरा पर्सपेक्टिव्स आहिनि. पर हिकिड़ो जेको अहम जेको असांखे
उन सकाफ़त जे लिहाज़ सां, उन तहज़ीब जे लिहाज़ सां जेको सिराजुल हक़ मेमण जो तमामु वॾो सिंध में फ़िक्री कमु आहे, उहो आहे सिंधी ॿोली जो जेको एंशंट स्क्रिप्ट आहे, इंडस स्क्रिप्ट। उन ते जेको सिराजुल हक़ मेमण जो कमु आहे त उहो उनखे कनेक्ट करे थो शाह अब्दुल लतीफ़ वारे फ़िक्र सां। त हिकिड़े पंहिंजे शाइरी जे ज़रिए सिंध जी जेका क़दीम सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, उनखे प्रोमोट कयो आहे। ॿिए पंहिंजे फ़िक्र जे ज़रिए, साइंसी फ़िक्र जे ज़रिए, तहक़ीक़ जे ज़रिए, खोजना जे ज़रिए उन तहज़ीब सां मुनसलिक जेको स्क्रिप्ट आहे, ॿोली आहे, उनखे डिस्कवर डिकोड करण जी उन कोशिशि कई आहे। ऐं अॼु असां वटि सबूत आहिनि त जेका सिराजुल हक़ मेमण जी थ्योरी आहे इंडस स्क्रिप्ट जे बारे में, उहा सभिनी आख़िर में अची उन ते कंसेंसस ॾिनो आहे, सभिनी तस्लीम कई आहे। डॉक्टर एन ए बलोच समेत, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हुजे, डॉक्टर फ़ाहमीदा मेमण हुजे, डॉक्टर एन ए बलोच हुजे, सभिनी उन सां कंसेंसस कयो आहे त सिंधी ॿोली जेको इंडस स्क्रिप्ट आहे, इंडस स्क्रिप्ट खां जंहिंजी शुरूआति थिए थी, त उहा कंहिं ॿी ॿोली मां न निकिती आहे, उहा पाण सभिनी ॿोलियुनि जी माउ ॿोली आहे। उन मां ॿियूं ॿोलियूं निकितियूं आहिनि। ऐं इन जे लाइ जेका सिराजुल हक़ मेमण जी तहक़ीक़ आहे, उहा इहा आहे त सिंध इंडस स्क्रिप्ट खे जेकॾहिं असांखे डिकोड करिणो आहे त उन जे लाइ बि असांखे जेका मौजूदु सिंधी आहे, या उन खां अलावा जेका पंजाबी आहे, सराइकी आहे, हिन धरतीअ जी, छो जो सिंधू माथिरी तहज़ीब जॾहिं असां चऊं था त उहा तिब्बत खां सिंधू शुरू थिए थी, हिमालय क्रॉस करे थी, पंजाब खां थींदी, बलोचिस्तान खां थींदी, ही पूरी जेका हींअर कराची ताईं जंहिंखे असां हींअर पाकिस्तान चऊं था, इहो कॾहिं सिंधू माथिरी तहज़ीब, इहो सॼो जो सॼो सिंधू माथिरी, सिंध जी हींअर जेका हदूं रहियूं आहिनि इहे माज़ी में न हुयूं। माज़ी में कश्मीर ताईं ऐं तिब्बत ताईं इहा सिंध जूं हदूं आहिनि। त उनखे जेको असां इन्हनि ॿिनि पर्सनैलिटी जे लिहाज़ सां मुंहिंजो जेको हिते अॼु मौज़ू आहे त असां कंप्यूटर जे ज़रिए, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए असां इंडस स्क्रिप्ट खे सिराजुल हक़ मेमण जे नज़रिए मुताबिक़ कीअं डिकोड करे सघूं था। उन ते हिन वक़्त ताईं जेको दुनिया में, सॼी दुनिया में जेको कंप्यूटर इस्तेमालु कयो वियो आहे, उनजो मूं जाइज़ो वरितो आहे। ऐं उन खां पोइ पंहिंजो जेको सिराजुल हक़ मेमण जी अलगोरिथम, उन जी थ्योरी जी बुनियाद ते हिकिड़ो नओं अलगोरिथम उन ते आउं कमु कयां पियो त अॻिते हली ऐं उहो असांखे हेल्प कंदो त असां हिन पुराणे स्क्रिप्ट खे पढ़ी सघंदासीं। उनखे जॾहिं पढ़ी सघंदासीं त उन तहज़ीब खे, उन सकाफ़त खे असां सम्झी सघंदासीं। इन ते आउं बाद में ॻाल्हाईंदुसि, ॿिए दोस्त खे भले तव्हां मौक़ो ॾियो। महिरबानी डॉक्टर साहब। असांजा ॿिया पैनलिस्ट आहिनि अदर राजा सांड साहब। ही लीड कनि था टीम खे जंहिं हिकिड़ी एप्लीकेशन डेवलप कई आहे जेका iOS ऐं एंड्रॉइड ते अवेलेबल आहे बाय द नेम ऑफ शाह जो रिसालो। हिकिड़ी मल्टाई लिंगुअल एप्लीकेशन आहे ऐं एज़ ए सेड एंड्रॉइड एंड iOS ते अवेलेबल आहे। ही इज़ अ टीम लीडर ऑफ दैट एप्लीकेशन विच दे हैव बिल्ड। सो ओवर टू यू राजा साहब, प्लीज़ पंहिंजे बारे में थोरो ॿुधाइजो। महिरबानी हुदी। सभिनी खां पहिरीं त सिराज इंस्टीट्यूट वारनि जूं महिरबानियूं आहिनि ऐं उन्हनि खे आउं मुबारकबाद थो ॾियां हिकिड़ी बहितरीनु कॉन्फ्रेंस कोठाइण ते, डिजिटलाइज़ेशन ऐं शाह लतीफ़ खे इंटरनेशनली प्रोमोट करण ते जेको हिननि स्टेप खयों आहे ऐं यकीनन सारा जोॻो आहे, तमामु बहितरीनु रहियो आहे। कल्ह खां वठी जेके बि सेशन थिया आहिनि उन्हनि में जेके बि ॻाल्हियूं वग़ैरह ॿुधियूं आहिनि, ज़ाहिर आहे इन सां असांजी जेका सिंधी ॿोली आहे, कल्चर आहे, इन खे असां वर्ल्ड वाइड कुझु न कुझु प्रेज़ेंट करण में ज़रूरु कामयाबु विया आहियूं। उन खां सवाइ अॼु जो जेको सेशन आहे डिजिटलाइज़ेशन, जंहिंजो तफ़सीली तारुफ़ त साईं ॾेई छॾियो आहे। असांजी जॾहिं असां कल्चर ते या हेरिटेज ते ॻाल्हि कयूं था त लाज़मी जेको ॿोली आहे उहो उनजो बुनियादी जुज़ आहे। असांजी सकाफ़त जो, असांजे विरसे जो ॿोली बुनियादी जुज़ आहे। ऐं सिंधी ॿोली शाह लतीफ़ खां सवाइ जेकॾहिं शाह लतीफ़ खे, शाह साईं जे रिसाले खे तव्हां सिंधी ॿोली मां कढे था छॾूं, जेकॾहिं असां त पोयां असां वटि कुझु बि नथो बचे। जेके जदीद दुनिया जूं तक़ाज़ाऊं हुयूं, मॉडर्निज़म तरफ़ जेको असां वञूं पिया, जेको असां हिन मशीनी दौर में दाख़िल थी चुका आहियूं ऐं जेको मोबाइलनि वारो दौरु हले थो पियो, हाणे जेको असांजो किताबी शकिल आहे उहा सॼी चेंज थी वई आहे।
त असांजी हिकिड़ी नंढड़ी टीम हुई वॉलंटियर टीम, उन्हनि दोस्तनि गॾिजी इहो कोशिशि कई ऐं इन ते महिनत कई त छो न शाह साईं जो जेको रिसालो आहे उन खे असां डिजिटलाइज़ कयूं। हालांकि अॻु में बि कुझु डिजिटल थियल हुया रिसाला, पर असां अञा बि इनखे थोरो वधीक पर्सपेक्टिव में वधीक ब्रॉडर में असां इन खे खणी वियासीं ऐं उन एप्लीकेशन में छा आहे छा न आहे उहो त ॼण प्रेज़ेंटेशन हलंदी उन टाइम असां तव्हांखे सॼो कुझु तफ़सीली ॿुधाईंदासीं। असांजी हिकिड़ी वॉलंटियर कुझु दोस्तनि जी टीम आहे जेके पंहिंजे पर में पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हड़ा वड़ा हिकिड़े इश्क जे जज़्बे तहत इन ते कमु कनि पिया। जी बिल्कुलु सही आहे। प्रेज़ेंटेशन तव्हांजी अदा प्रेज़ेंटेशन डिस्प्ले कजो। हाणे प्रेज़ेंटेशन ते डिस्कस करण खां पहिरीं जेके तव्हां वेठा आहियो त भला कंप्यूटर जा माहिर केरु आहिनि, जेके कंप्यूटर में जंहिंजी क्वालिफिकेशन हुजे, कंप्यूटर सम्झंदा हुजनि, तव्हां जेके साम्हूं वेठा आहियो, मूंखां सवाइ केरु न आहे तव्हां आहियो। ऐं भला ॿोली जा माहिर, सिंधी ॿोली जा, इंडस स्क्रिप्ट जा माहिर, दिलचस्पी रखंदड़, दिलचस्पी थी सघे थी पर महारत या एक्सपर्टीज़ ज़रिए असां इंडस स्क्रिप्ट या सिंधू लिखत उन जी असां डिकोडिंग या भांज कीअं करे सघूं था। नेक्स्ट प्लीज़। हेॾां अॻियां हुजे त मां ॾिसां त किथे पहुता आहियूं। बहरहाल हीअ फ़हरिस्त आहे जंहिंमें सिंधू लिखत छा आहे उन जे बारे में थोरो घणो तारफ़ ॾिनल आहे। ऐं उनखां पोइ जेके कंप्यूटराइज़ेशन कॾहिं खां शुरू थी आहे, 1965 खां आस्को परपोला जेको फिनलैंड जो रिसर्चर हुयो, मोहक़िक़ हुयो, कंप्यूटर साइंटिस्ट कोन हुयो, पर उहो हिकु आर्किटेक्ट हुयो या आर्कियोलॉजिस्ट हुयो। ऐं उन कोशिशूं वरितियूं शुरू में कंप्यूटर खे एज़ अ टूल यूज़ कयो। ऐं जेके असांजूं साइंस आहिनि इंडस स्क्रिप्ट जूं उन्हनि खे कंप्यूटर ते उन्हनि मॉडल कयो पिलाटर जे थ्रू, उन जे थ्रू। उनखां पोइ वरी गैप आहे कंप्यूटर जे लिहाज़ सां। ऐं वरी जेका मेजर कंट्रीब्यूशन उहो आहे राजेश राव जेको USA में, उहो बि कंप्यूटर साइंटिस्ट बि न आहे ऐं लिंग्विस्ट बि कोन्हे, पर उहो न्यूरोलॉजिस्ट ऐं कंप्यूटर जी थोरी घणी उनखे ॼाण हुई। ऐं पोइ इंडियन हिकिड़ी टीम सां गॾिजी 2009 में प्रोफेसर राजेश राव उन मार्को मॉडल हिकिड़ी टेक्निक थींदो आहे, मॉडल थींदो आहे सिम्युलेशन जो कंप्यूटर में, उन जे थ्रू उन कोशिशि कई आर्टिफिशियल इंटेलिजेंस मसूनी ज़हानत जे थ्रू त हुन इंडस स्क्रिप्ट जी भान जे लाइ कुझु कोशिशि वरिती। उहो थोरो डिस्कस कंदासीं। ऐं उनखां पोइ हिकिड़ो जर्मनी जो ब्रायन लेविस, मां नालो सही थो वठां हलनि, ब्रायन लेविस, उन जेको पूरो डेटाबेस ठाहियो आहे, जेके जेतिरियूं बि निशानियूं मिलियूं आहिनि, सिम्बल्स मिलियूं आहिनि इंडस स्क्रिप्ट मां, 695 सिम्बल्स आहिनि, उन्हनि जो डेटाबेस ठाहियो आहे। ऐं जेके इंस्क्रिप्शन्स मिलियूं आहिनि, तख़्तियूं मिलियूं आहिनि जिन ते उहे लिखियल आहिनि, उहे बि तक़रीबन 3800 इंस्क्रिप्शन्स आहिनि। त उहे बि उन ऑनलाइन वेबसाइट ते उहे कयूं आहिनि जेके असांखे रिसर्च में तहक़ीक़ में हेल्प कंदियूं इहो डेटाबेस। ऐं पोइ जेको मेजर कंट्रीब्यूशन आहे जेको 2018 खां वठी 2023 ताईं, उहा USA जी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे नबरस्का, यूनिवर्सिटी ऑफ नबरस्का, उते हिकिड़ी असिस्टेंट प्रोफेसर आहे शिरवती डगुमती। ऐं शिरवती डगुमती पंहिंजे प्रोफेसर सां गॾु उन्हनि तमामु बहितरीनु कमु कयो आहे, सुठियूं फाइंडिंग्स आयूं आहिनि। ऐं उहे फाइंडिंग्स उहे ई आहिनि जेके ऑलरेडी जेके मैनुअल तरीक़े सां, ट्रेडिशनल तरीक़े सां जेके नज़रिया अचनि पिया, त उन्हनि सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। का अहिड़ी ख़ासि ब्रेक थ्रो न आहे, पर इन कम खे असां अॻिते वधाए सघूं था सिराजुल हक़ मेमून जे जेको नज़रिए मुताबिक़। नेक्स्ट प्लीज़। त हाणे हीअ तव्हां ॾिसंदा त सिंधू लिखत या इंडस स्क्रिप्ट हीअ उहा तहज़ीब आहे जेका 3200 क़बल मसीह खां 1300 क़बल मसीह हिन पूरे टाइम में हिन तहज़ीब जो उरूज रहियो आहे। ऐं इन तहज़ीब जे दौरान इहो स्क्रिप्ट इस्तेमालु थींदो रहियो आहे। ऐं 1300 क़बल मसीह खां पोइ वरी ॿियूं ॿोलियूं आहिनि जिन में संस्कृत आहे, ॿियूं ॿोलियूं हींअर जेका असां ॻाल्हायूं पिया सिंधी। हाणे इहा तहज़ीब जेका तबाह थी वई, उन जा ओञाण असांखे मोहन जो दड़ो मां मिलनि था, हड़ापा मां मिलनि था, महरगढ़ मां मिलनि था ऐं ॿियनि साइट्स तां मिलनि था।
ऐं उतां तक़रीबन साॻे ई क़िस्म जो स्क्रिप्ट मिले थो ऐं उन स्क्रिप्ट जूं जेके निशानियूं आहिनि उहे 695 शायदि हिते डिस्प्ले हूंदियूं ऐं 3800 इंस्क्रिप्शन्स आहिनि नंढियूं नंढियूं तख़्तियूं आहिनि वॾियूं इबारतूं कोन्हनि के पर हाणे हिन जी जेका भांज आहे 100 साल गुज़री चुका आहिनि माना पहिरीं जेका असांखे मिली उहा मिली 1877 में जॾहिं अंग्रेज़नि रेलवे लाइन पे विछाई डिगिंग पे कयनि ऐं पंजाब जे भरिसां साहिवाल जे भरिसां हरापा आहे त उतां उन्हनि खे पहिरियां उहे मिलियूं इहे स्क्रिप्ट मिलियो उन खां पोइ वरी 1922 में सर जॉन मार्शल हितां मोहन जे दड़ मां बि कढियूं आहिनि पोइ ॿियनि साइड्स तां मिलियूं आहिनि त हाणे 1922 खे खणी ॿधो मोहन जे दड़े खे त हींअर 2023 आहे माना 100 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे ऐं दुनिया जा ॿिया जेके बि क़दीम स्क्रिप्ट आहिनि लिखतूं आहिनि उहे डीकोड थी चुकियूं आहिनि पर हीअ वाहिद आहे स्क्रिप्ट जेको अञा ताईं डीकोड न थियो आहे ऐं उन में जेको मेन मसइलो इहो आहे त इहो बायलिंग्युअल कोन्हे का बि अहिड़ी तख़्ती न मिली आहे जिते ॿ ॿोलियूं इस्तेमालु थियल हुजनि जेकॾहिं जीअं मिस्र में या ॿियनि हंधनि ते थियो आहे त उन्हनि खे रोज़ेटा स्टोन मिलियो माना हिकिड़ी अहिड़ी तख़्ती मिली जंहिं ते ॿ ॿोलियूं लिखियलु हुयूं त ॿी ॿोली हुननि खे हेल्प कई जेका अननोन ॿोली हुनखे डीकोड करण में पर सिंधू लिखत जे सां मसइलो इहो आहे त उते रोज़ेटा स्टोन या ॿ ॿोली आई का बि तख़्ती न मिली आहे जंहिंजे करे हिन जी अञा ताईं रुकियल आहे ॿियो जेको मसइलो इहो आहे त जेको तख़्तियूं मिलियूं आहिनि जेका इबारत आहे उनजी साइज़ तमामु नंढी आहे वॾी तख़्ती वॾी साइज़ इहो चयो थो वञे त शायदि जेको लिखियो वियो उन टाइम ते उहो कचे कंहिं शइ ते लिखियो वियो पने ते लिखियो वियो ठिकर ते लॻी वियो जेको वक़्त सां गॾु तबाह थी वियो त वॾी लिखत वारी का बि शइ को मसूदो को कॉन्टेंट असांखे न मिली सघियो आहे जंहिंजे करे बि डिफिकल्टी आहे हिन खे डीकोड करण में त इहे कुझु शयूं जेके सिंधू लिखत जे बारे में आहिनि उनखां पोइ जेको पहिरियों कमु शुरू कयो आहे नेस्ट सां पहिरियों कमु जेको शुरू कयो आहे हीअ प्रोफेसर आहे फिनलैंड जो हिन इलाही दफ़ा हिते विज़िट कयो आहे सिराजुल हक़ मेमन साहिब सां ॿियनि सां गॾिजी हिन कोशिशूं वरितियूं आहिनि ईंदो रहियो आहे कॉन्फ्रेंसिस में पर ऐं कंप्यूटर जो पहिरियां इस्तेमालु करण वारो इंडस स्क्रिप्ट जे लिहाज़ सां उहो आस्को परपोल आहे जे 1965 में उन्हनि हीअ जेके सिम्बल्स ठाहियूं नेक्स्ट प्लीज़ हीअ जेके सिम्बल्स आहिनि इहे कंप्यूटर जे ज़रिए पहिरियां उन्हनि खे उन मॉडल कयो प्लाटर जे थ्रू ड्रा कयो ड्राइंग ठाही उन्हनि जी ऐं डिजिटलाइज़ कयो त इहा डिजिटलाइज़ेशन जेका इंडस स्क्रिप्ट जी आहे उहा स्टार्ट थी आहे 1965 खां आस्को परपोला खां ऐं उनखां पोइ जेको नेस्ट मॉडल आहे उहो आहे राजेश राव जो जेको 2009 में नेस्ट प्लीज़ प्रोफेसर राजेश राव जेको USA बेस्ड न्यूरोलॉजिस्ट आहे ऐं उन इंडिया में हिकिड़ो टाटा इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च आहे फंडामेंटल रिसर्च त उते जेके कुझु प्रोफेसर महादेवन आहिनि ॿिया आहिनि त उन्हनि सां गॾिजी करे उन्हनि कंप्यूटर जे ज़रिए मार्को मॉडल जे ज़रिए स्टेटिस्टिकल साइंस मैथमेटिक्स जे ज़रिए उन्हनि तहक़ीक़ कई ऐं उन्हनि जूं फाइंडिंग्स इहे आयूं त घटि में घटि जेके हिन में असांखे तरतीब मिले थी पैटर्न मिले थो सीक्वेंस मिले थी ऑर्गनाइज़ेशन मिले थी ऐं हिन जूं ख़ासियतूं अहिड़ियूं आहिनि हिन स्क्रिप्ट जूं जंहिंमां साबित थिए थो त हीअ कंहिं ॿोलीअ जो स्क्रिप्ट आहे त उन्हनि इन लेवल ते कमु कयो पर हाणे उनखे डीकोड करणु उनजी मीनिंग उहा अञा इन्हनि खां बि कमु रहियल हुयो नेक्स्ट उनखां पोइ हीअ जेको मूं तव्हांखे डेटाबेस जो ॿुधायो त जर्मनी जो इन PhD जी डिग्री वरिती आहे इंडस स्क्रिप्ट ते ऐं उन में हिन पूरो हिकिड़ो डेटाबेस ठाहियो आहे जंहिंमें पहिरियां त 400 खनि सिम्बल्स हूंदियूं निशानियूं हूंदियूं हाणे 695 निशानियूं यूनिक मुनफ़रिद उहे अवेलेबल आहिनि ऐं उन सां गॾु जेको 3800 इंस्क्रिप्शन्स आहिनि उहे बि ऑनलाइन अवेलेबल आहिनि त इहो डेटाबेस असांखे अवेलेबल आहे जेको असां अॻिते हली यूज़ करे ऐं उनखे इंटरप्रेट करे सघूं था उन में हेल्प कंदो उनखां पोइ नेक्स्ट जेको लास्ट आहे मुंहिंजो इन जे लिटरेचर रिव्यू जे लिहाज़ सां उहो आहे नेक्स्ट प्लीज़ श्रुवती डगुमती हीअ जेका यंग साइंटिस्ट आहे शी इज़ बेसिकली लिंग्विस्टिक एक्सपर्ट कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक एक्सपर्ट पहिरीं आहे जेका महारत रखे थी आर्टिफिशियल इंटेलिजेंस में कंप्यूटर में ऐं ॿोली जे लिहाज़ सां हिन जी जेका PhD आहे ऐं हिन प्रॉपर कमु कयो ॾाढो सुठो कमु कयो आहे मां हिन जो रिज़ल्ट्स तव्हांखे ॾेखारींदुसि उन में हिन क्लासिफिकेशन कई आहे त इंडस स्क्रिप्ट ॿियनि कहिड़नि स्क्रिप्ट सां क़दीम स्क्रिप्ट सां उहो किथे मिले थो कीअं मिले थो
उन जी जेका क्लासिफिकेशन आहे उन में हिकिड़ी हिन इनिशियल रिज़ल्ट कई जंहिंमें सिर्फ़ु 3 स्क्रिप्ट कयां, हिकिड़ो फोनेशन स्क्रिप्ट, ॿियो ब्राह्मी स्क्रिप्ट ऐं टियों इंडस स्क्रिप्ट। ऐं उन में बि न सभु निशानियूं कोन खयूं, कंहिंजूं 25 खयूं, कंहिंजूं 22 खयूं, कंहिंजूं 27 खयूं, पर इनिशियल जेका हिन जी फाइंडिंग आई उहा इहा आई त जेको सिंधू लिखत आहे उहा वधि में वधि मिले थी फोनेशन सां। फोनेशन तव्हां ॾिसो त लिबनान वारी साइड इहा साइड आहे त उन जेको स्क्रिप्ट सां वधि में मिले थो। वरी अॻिते हली न ॿिया बि स्क्रिप्ट एड कया ऐं 8 स्क्रिप्ट जी कंपेरिज़न कई आहे ऐं फुल डेटा ते कई आहे। ऐं उन में जेका हिन जी आउटकम आयूं आहिनि उहो इहो आहियूं आहिनि त हीअ सुमेरियन सां इंडस स्क्रिप्ट वधीक मुशाबियत रखे थो। त उहे असां नेक्स्ट में ॾिसंदासीं। नेक्स्ट प्लीज़। त हीअ जेके टेबल्स आहिनि इहे ॾेखारनि थियूं त इंडस स्क्रिप्ट जूं कहिड़ियूं निशानियूं फोनेशन सां केतिरी निस्बत रखनि थियूं। ऐं ॿियो जेको स्क्रिप्ट आहे ब्राह्मी, जेको हिते असां वटि इस्तेमालु थिए थो, ॿियूं सभु जेके हिते असांजे हिन में रीजन में ॿोलियूं आहिनि उहे ब्राह्मी मां ई ड्राइव थियल आहिनि, त उन सां उहो केतिरी मुशाबियत रखे थो। त हिन इनिशियल रिज़ल्ट मुताबिक़ फोनेशन सां वधीक मुशाबियत रखे थो इंडस स्क्रिप्ट बनिस्बत ब्राह्मी जे। नेक्स्ट प्लीज़। नेक्स्ट। हाणे अॻिते हली जेको ॿियो फेज़ हो हिन जी डिगोमती जे रिसर्च जो, उहो इहो हो त हिन वधीक स्क्रिप्ट हुन में एड कया। पहिरियां 3 हुया, हाणे 8 स्क्रिप्ट ते। ऐं उहे 8 स्क्रिप्ट तव्हां उन्हनि जी लोकेशन जाग्राफिकली ॾिसी सघो था। हीअ जेको लेफ्ट में आहे जंहिंमें ग्रीक आहे ऐं जंहिंमें जेको आहे हिनखे चइबो आहे बी ऐं हीअ आहे लेमा जेको आहे ऐं ॿियो ग्रीक आहे GLC। इहे 3 जेके आहिनि ग्रीक जा वेरियंट्स आहिनि। ग्रीक जेको स्क्रिप्ट आहे उन जा वेरियंट्स आहिनि। ऐं उन खां पोइ हीअ फोनेशन आहे P आहे, ऐं हेॾां सुमेरियन आहे S, ऐं हेॾां जेको आहे E आहे ईरानियन एमला चइबो आहे हिनखे, जेको ईरानियन तहज़ीब जो पुराणो स्क्रिप्ट आहे एमला। ऐं आहे इंडस के थो रिप्रेज़ेंट करे जेको असां जंहिंखे डिकोड कयूं पिया। ऐं उन सां गॾु ब्राह्मी आहे। त हीअ जेको सर्किल आहे उन सर्किल जी जेका विड्थ आहे उहो ॾेखारे थो त केतिरे रीजन में उहो स्क्रिप्ट ऐं कहिड़े ग्लोब जे कहिड़े लोकेशन ते उन जा कोऑर्डिनेट्स उहा ॿुधाए थो। हीअ मैपिंग आहे। ऐं इन्हनि 8 तव्हां ॾिसो था त इहे स्क्रिप्ट्स आहिनि। ऐं उन 8 मां तव्हां ॾिसो त जेका जाग्राफिकल प्रॉक्सिमिटी आहे, लोकेशन आहे, त इंडस स्क्रिप्ट जे जेके वेझो आहिनि उहे आहिनि E आहे ऐं S आहे। ब्राह्मी त पोइ जो आहे। सुमेरियन जेको अॼुकल्ह रिकॉर्ड ते इहो आहे त राइटिंग पहिरियां सुमेरियन इन्वेंट कई। त सुमेरियन ऐं इंडस जी जेका लोकेशन तव्हां ॾिसो त प्रॉक्सिमिटी आहे। ऐं सुमेरियन या बाबिलियन जेके हुते मिलिया आहिनि असांखे, त उते असांखे इंडस स्क्रिप्ट जूं सील्स मिलियूं आहिनि, उन लोकेशन तां मिलियूं आहिनि, छाजे करे ट्रेड ऐं बिज़नेस हुयो। नेक्स्ट प्लीज़। हाणे हिन में तव्हां टाइम लाइन ॾिसी सघो था त कहिड़े स्क्रिप्ट जी कॾहिं खां शुरूआति थिए थी। ऐं उन में तव्हां ॾिसो त 3500 खां शुरूआति थिए थी। ऐं उन खां पोइ जेको आहे नेक्स्ट हेठां जेके हिन जा लेबल लिखियल आहिनि, पहिरियां हिन शुरूआति ॾेखारी आहे सुमेरन जी, उन खां पोइ इंडस आहे, ऐं उन खां पोइ ही ॿिया जेके आहिनि हिननि जा लिखियल आहिनि पर हिते डिस्प्ले न पिया थियनि। नेक्स्ट प्लीज़। हाणे हीअ आहिनि फाइंडिंग्स क्लासिफिकेशन जूं त कहिड़ो स्क्रिप्ट कंहिंसां मिले थो। ऐं उन में तव्हां ॾिसी सघो था त जेको सुमेरियन आहिनि ऐं इंडस स्क्रिप्ट आहिनि इन जी हिन ओरिजिन साॻी ॾेखारी आहे। हाणे हिकिड़े सोर्स मां उहे ड्राइव थियनि था। हाणे जेको सिराजुल हक़ मेमण जो, डॉक्टर G.A. अलाना जो ऐं आख़िर में डॉक्टर N.A. बलोच जो बि जेको नज़रियो आहे त सिंधी ॿोली इंडस स्क्रिप्ट उहो मदर आहे, ॿिया सभु स्क्रिप्ट्स उन मां ड्राइव थियल आहिनि। त हीअ तक़रीबन उन सां मिले थी। त ॿिया जेके बि स्क्रिप्ट्स आहिनि उन्हनि खां ही एंशंट आहे, क़दीम आहे, ऐं हिकिड़े सोर्स मां ही जेका पहिरां जनरेट थिए थी। नेक्स्ट प्लीज़। पर हिन जेका क्लासिफिकेशन डिसेंट जे लिहाज़ सां कई आहे, एंसेस्टर जे लिहाज़ सां कई आहे, उन में शुरूआती डिगुमती आहे उहा ॾेखारे थी त इंडस स्क्रिप्ट बेसिकली सुमेरन मां निकितो आहे। हाणे हीअ हुनजो ओपिनियन आहे।
इन खे वेरिफिकेशन जे लाइ असां जेको कमु शुरू कयूं पिया त पहिरियां असां इन खे रिप्रोड्यूस कंदासीं, इन जी वेरिफिकेशन कंदासीं, ऐं उन खां पोइ असांजो कमु इहो हूंदो त असां जेको हींअर मौजूदु सिंधी जा आवाज़ आहिनि, सिंधी ॿोली आहे, सराइकी आहे, पंजाबी आहे, हितां जूं ॿियूं ॿोलियूं आहिनि, उन्हनि खे बि असां हिन कंपेरिज़न में, हिन मॉडल में, हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस मसनूई ज़ियानत वारे मॉडल में असां खणी अचूं ऐं पोइ असांखे हक़ीक़त जी वधीक ख़बर पवंदी। नेक्स्ट प्लीज़, नेक्स्ट। बसि ई लास्ट स्लाइड आहे जंहिंमें असां सिर्फ़ु हाणे हिकिड़ो डिज़ाइन लेवल ते त पहुता आहियूं त नओं एल्गोरिथम असां ठाहियूं था जंहिंमें असां सिराजुल हक़ मेमण या डॉक्टर एन बलोच या डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उन्हनि जे नज़रिए मुताबिक़ असां मौजूदा सिंधी ॿोली, सराइकी ॿोली, पंजाबी ॿोली, ॿियनि ॿोलियुनि खे इंक्लूड करे असां इंडस्ट्री स्क्रिप्ट खे डिकोड करण जी कोशिशि कंदासीं। पर पहिरीं असां हिन जेको डगुमती जो कमु आहे उनजी वेरिफिकेशन कंदासीं ऐं उन खां पोइ अॻिते वधंदासीं। ऐं मूंखे ख़ुशी थिए थी त पाकिस्तान में, सिंध में हिन खां पहिरीं मसनूई ज़ियानत खे इस्तेमालु करे सिंधी हिन इंडस्ट्री स्क्रिप्ट खे डिकोड करण जी कंहिं ॻाल्हि न कई आहे। ज़बरदस्त। ॿाहिरनि माण्हुनि कयूं आहिनि, उहे असां ॾेखारिया आहिनि। हिते ख़्वाहिश ॾेखारी वई आहे सिराजुल हक़ मेमण जे तरफ़ां बि ऐं मैडम फ़हमीदा जे तरफ़ां त असांजो को पंहिंजो कंप्यूटर साइंटिस्ट बि हुजे, ॿोली बि सम्झंदो हुजे ऐं उहो अॻिते अचे ऐं उहो ई डिकोड करे सघे थो ॿाहिरनि जे कम खां, उन्हनि जी सम्झ खां हीउ मसाइलो ज़ोर आहे। ऐं उन लिहाज़ सां मूंखे ख़ुशी आहे त मां उहा शुरूआत असां कई आहे। मां अकेलो न आहियां, मूंसां गॾु PhD स्कॉलर्स आहिनि, ॿिया कलीग्स आहिनि, कोलाबोरेटर्स आहिनि। त एज़ अ टीम ऐं हीअ अहिड़ा इंस्टीट्यूट आहिनि, तव्हां सभु असां सभु गॾिजी करे कोशिशि वठंदासीं। हिते बि कुझु दोस्त वेठा हूंदा, मूंसां कुझु मिलिया आहिनि जेके फार्मर स्टूडेंट आहिनि सिंधी यूनिवर्सिटी जा, उहे इंट्रस्ट ॾेखारनि पिया। त सभिनि जे गॾियल सपोर्ट सां, टीम वर्क सां, कोशिशि सां अॼु का बि अहिड़ी शइ कोन्हे का जेका असां नथा करे सघूं। सभु कुझु थी सघे थो, सिर्फ़ु इहो आहे त इंट्रस्ट डेवलप थिए ऐं हिकिड़ी टीम वर्क ठहे ऐं इनिशिएटिव अचे। उनजी शुरूआति थी आहे ऐं उहा शुरूआति हितां ऐं सिंधी ॿोली बाअख़्तियारी अदारे जी कॉन्फ्रेंस खां, हितां खां उहा थिए थी ऐं अॻिते हली इनशाला जल्द उनजो असांजे रिज़ल्ट्स मिलंदियूं, तव्हां सां शेयर कंदासीं। थैंक यू। थैंक यू डॉक्टर साहब, रिमार्केबल रिसर्च। अदा राजा साण थोरो तव्हां ॿुधाइजो पंहिंजी, तव्हांजी का प्रेज़ेंटेशन आहे, तव्हां हलाए छॾियां प्रेज़ेंटेशन, प्लीज़ हलाइजो। महिरबानी। हीउ नंढिड़ो हिकिड़ो असांजो कमु थियलु आहे, नंढिड़ो सम्झो वॾो सम्झो जेको बि आहे, हिकिड़ो असांजे कुझु दोस्तनि जो शौक़ु, दोस्तनि जो जज़्बो आहे जेको असां पंहिंजे हिसाब सां करण जी कोशिशि कई आहे। शाह जो रिसालो मल्टीलिंगल एप्लीकेशन जे नाले मां ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीअ जेका एप्लीकेशन आहे या जेको असांजो कमु आहे उहो छा ते आहे। शाह जो रिसालो ऐं मल्टीलिंगल, हुनमें वधीक छा आहे उहो पोइ अॻिते ॾिसूं था। नेक्स्ट। हिन वक़्तु हीअ एप्लीकेशन न सिर्फ़ु एंड्रॉइड ते पर आईफोन ते बि मौजूदु आहे। हीअ वाहिद एप्लीकेशन आहे हिन वक़्तु शाह जे रिसाले जी जेका आईफोन ते मौजूदु आहे, iOS प्लेटफॉर्म ते। नेक्स्ट। एप्लीकेशन जी ज़रूरत छो पई, जॾहिं त ॿिया बि किताब वग़ैरह बि आहिनि, रिसर्च बि थियल आहिनि ऐं काफ़ी पब्लिकेशन्स बि थियल आहिनि। ऐं उन खां सवाइ इहो आहे त ॿियूं बि कुझु एप्लीकेशन्स हुयूं प्ले स्टोर ते। त जीअं मॉडर्न दौरु आहे त उन जे हिसाब सां हिकिड़ो त असांजो शौक़ु हुयो त लतीफ़ जी ॿोली खे ऐं लतीफ़ जे पैगाम खे फैलाइजे। ऐं हाणे जेको दौरु अचे पियो, उहो जेको दौरु हिन वक़्तु हले पियो उहो स्मार्ट डिवाइसिस जो हले पियो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त ईंदड़ शायदि 10 सालनि में इहे मोबाइल फ़ोन बि न हुजनि। जेसि ताईं जीअं जीअं दौरु तब्दील पिया थियनि त असां बि कोशिशि कई आहे त असांजो जेको असां वटि जेको हेरिटेज आहे, असां वटि जेको विरसो आहे, कोशिशि कयूं उनखे वधि खां वधि पूरी दुनिया ताईं पहुचायूं ऐं उन एप्लीकेशन खे एॾो आसान करे पेश कयूं जो हर हिकु कहिड़ो बि यूज़र हुजे, पोइ उहो पढ़ियलु लिखियलु हुजे या अनपढ़ियलु हुजे, मिसाल प्राइमरी बि पास हुजे तॾहिं बि उहो एप्लीकेशन खे हलाए सघे। नेक्स्ट। नेक्स्ट। शाह जो रिसालो मल्टीलिंगल, हिन जो ही स्प्लैश स्क्रीन आहे जंहिं ते तव्हां कुझु लैंग्वेजिस जा नाला ॾिसी सघो था। नेक्स्ट।
हिन वक़्तु हिन एप्लीकेशन में 9 ॿोलियुनि में 6 ॿोलियुनि या 9 स्क्रिप्ट्स में 20 रिसाला मौजूदु आहिनि। हिकिड़ी एप्लीकेशन में मल्टीलिंगुअल जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी एप्लीकेशन में तव्हांखे मुख़्तलिफ़ रिसाला मिलंदा। इंग्लिश, देवनागरी जेका सिंधी हिंदुस्तान वारे पासे हले थी उहा, गुरमुखी, नेक्स्ट पंजाबी, उर्दू, सराइकी, शाहमुखी, ढाटकी, सभिनी ॿोलियुनि में तव्हांखे हिन में रिसाला मिलंदा। ऐं हिन एप्लीकेशन जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा बि आहे त न सिर्फ़ु रिसालो तव्हांखे हुन लैंग्वेज में मिलंदो, पर जॾहिं तव्हां सेटिंग मां वञी लैंग्वेज चेंज कंदो त पूरी जी पूरी नेटिव एप्लीकेशन ई उन लैंग्वेज जी थी वेंदी। मिसाल जे करे तव्हां सराइकी सेटिंग में वञी एप्लीकेशन जी लैंग्वेज सराइकी कंदो त पूरी जी पूरी मुकमल एप्लीकेशन तव्हांखे सराइकी में मिलंदी। जेकॾहिं इंग्लिश में कंदो त तव्हांखे सॼी एप्लीकेशन इंग्लिश में मिलंदी। 3 रिसाला हिन वक़्तु हिन में इंग्लिश जा शामिल आहिनि, 7 रिसाला सिंधी जा शामिल आहिनि, 2 उर्दू जा शामिल आहिनि, शेख अयाज़ जो, आगा सलीम जो, ऐं मुकमल सभु टेक्स्ट फॉर्मेट में आहिनि। नेक्स्ट उन खां पोइ सादी एप्लीकेशन आहे, सिंपल आहे। जीअं त पहिरीं ॿुधायो त शाह जे रिसाले खे अहिड़े तरीक़े सां पेश कजे डिजिटलाइज़ दौर में जो हिकिड़ो यूनिवर्सिटी ग्रेजुएट बि ऐं प्राइमरी पास बि हिन एप्लीकेशन खे बहितरीनु तरीक़े सां हलाए सघे। त हिन जा कुझु फीचर्स आहिनि, वक़्त जी खोट जे करे जेके मेन फीचर आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। हीअ उन जो मेन जेको इंटरफेस आहे, जॾहिं बि असां को बि रिसालो खोलींदासीं त हिन क़िस्म जी स्क्रीन ईंदी। नेक्स्ट जॾहिं असां मेन्यू ते क्लिक कंदासीं उन में ॿियूं त सभु शयूं तक़रीबन सभिनी यूज़ कयल आहिनि, इस्तेमालु कयल आहिनि, पर हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि जेका हिन एप्लीकेशन में रखी वई आहे उहो अकाउंट सिस्टम आहे। हिन एप्लीकेशन में तव्हां पंहिंजो अकाउंट ईमेल हणी सेट करे सघो था। हुन अकाउंट जो फ़ाइदो कहिड़ो आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजो अकाउंट मुख़्तलिफ़ डिवाइसिस ते साॻे अकाउंट सां लॉगिन थींदो त तव्हांजा नोट्स, बुकमार्क्स जेके बि तव्हां हिन में सेटिंग कंदो उहो सभु जी सभु तव्हांखे सिंक्रोनाइज़ थियल मिलंदी। मिसाल जे करे तव्हां एंड्रॉइड ते बि ऐप खे यूज़ करियो था ऐं आईफोन खे बि यूज़ करियो था, हिन में नोट्स मेकिंग जो बि ऑप्शन आहे त तव्हांखे हर उहे साॻिया नोट्स ॿीहर कंपोज़ करण जी ज़रूरत न पवंदी। हिन अकाउंट सिस्टम जे करे उहे सभु नोट्स, तव्हांजा बुकमार्क्स जेके बि आहिनि उहे सिंक्रोनाइज़ थी वेंदा। नेक्स्ट उन जे भरिसां तव्हांखे नज़र ईंदो सुर कल्याण। इन ते असां जीअं क्लिक कंदासीं त हिकिड़ी फ़हिरिस्त खुली ईंदी सुरनि जी। सुर ते क्लिक कंदासीं त यकदमि दास्ताननि जी फ़हिरिस्त खुली ईंदी। दास्ताननि ते क्लिक कंदासीं त बैत जी फ़हिरिस्त खुली ईंदी। असां जीअं बैत ते क्लिक कंदासीं त विदिन सेकेंड्स तव्हां उन बैत ते पहुची वेंदो। नेक्स्ट उन खां पोइ तहतुल लफ़्ज़, इन जे बारे में फ़िलहालु नथा ॻाल्हायूं, अॻिते हली तव्हांखे इन जो डेमो ॾींदासीं। नेक्स्ट उन खां पोइ ॿियो जेको फीचर आहे उहो आहे सर्च जो। हिन पूरी एप्लीकेशन में तव्हां शाह जे रिसाले मां को बि लफ़्ज़ सॼो लिखो, अधु लिखो, 2 लफ़्ज़ लिखो, 3 लफ़्ज़ लिखो, तव्हांखे हिकिड़े सेकेंड जे अंदरि उन जी रिज़ल्ट मिलंदी। मिसाल जे तौर ते हिते असां लफ़्ज़ लिखियो आहे सिंध, त जॾहिं सर्च जी रिज़ल्ट आई आहे त उन में सिंधू लफ़्ज़ बि सर्च में अची वियो आहे, संधींदड़ बि अची वियो आहे, संधींदुम बि अची वियो आहे। ऐं इन सर्च फीचर खे असां एॾो आसान कयो आहे जो शाह जे रिसाले जे बारे में त इहो ई आहे, तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो त उन में ज़ेरूं ज़बरूं आहिनि, पर जॾहिं तव्हां सर्च फीचर में को बि लफ़्ज़ लिखंदो तव्हांखे ज़ेर ज़बर ॾियण जी ज़रूरत न आहे। एप्लीकेशन ख़ुदि ब ख़ुदि तव्हांखे उहो लफ़्ज़ ॻोल्हे ॾींदी विदिन सेकेंड्स। ऐं उन खां सवाइ ॿियो इहो बि फीचर रखियो, तव्हां उते पटी ॾिसंदो अलिफ़ बे जी, इहो रखियो इन जे करे रखियो वियो आहे त कुझु जेके यूज़र आहिनि जिन वटि सिंधी कीबोर्ड इंस्टॉल नाहे थियलु हूंदो, त असां कोशिशि करियो त सभई सिंधी कीबोर्ड इस्तेमालु कनि, जेको बि पोस्ट या ट्वीट वग़ैरह कनि त उहे सिंधी में कनि। पर जेकॾहिं कंहिं वटि न आहे त सर्च फीचर खे यूज़ करण जे लाइ हुनखे एक्स्ट्रा कीबोर्ड बि इंस्टॉल करण जी ज़रूरत कोन्हे को, इते ई इन ते ई क्लिक करे तव्हां को बि लफ़्ज़ लिखी सर्च करे सघो था। नेक्स्ट उन खां पोइ स्क्रीन जो रंग आहे, मुख़्तलिफ़ 3 रंग ॾिना विया आहिनि त जीअं नज़रुनि जी बि हिफ़ाज़त थिए। छो माण्हू जॾहिं हाणे स्क्रीन यूज़ करे थो त उन जा कुझु असरात बि थियनि था अखियुनि ते, त जेकॾहिं राति जो यूज़ करे पियो त असां ब्लैक स्क्रीन करे छॾंदासीं त ईज़ी रहंदो। बाक़ी सिंपल आहे। ऐं हिन में असां इहो बि फीचर ॾिनो आहे त तव्हां बैत जे फ़ॉन्ट खे बि तब्दील करे सघो था, जेको बि तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रखणु चाहियो। हिन एप्लीकेशन में
25 फ़ॉन्ट्स ॾिना विया आहिनि ऑलरेडी। तव्हां उन्हनि मां को बि हिकिड़ो फ़ॉन्ट सेलेक्ट करे उहो रखी सघो था बैत ते। नेक्स्ट, रिसालो तब्दील करणु। मथे ई कुंड में जेको बि तव्हां वटि रिसालो खुलियलु हूंदो उन जो हिकिड़ो नंढिड़ो बटण ठहियलु हूंदो, त जीअं जॾहिं तव्हां स्क्रीन शॉट वग़ैरह कढंदो किथे बि शेयर कंदो त साम्हूं माण्हू खे ख़बर पइजी वेंदी त हीउ जेको बैत आहे उहो कहिड़े रिसाले में मौजूदु आहे। असां कोशिशि करे हिन में हथुल वुसत पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कई आहे त कंहिं बि क़िस्म जो ज़ेर ज़बर जो फ़र्क़ु न हुजे। जंहिं मौक़िक़ जंहिं लेखक जीअं रिसालो तरतीब ॾिनो आहे तीअं जो तीअं हिन में शामिलु हुजे, त जीअं जेके असांजा रिसर्च कंदड़ आहिनि उन्हनि खे रेफरेंस जे तौर ते ही एप्लीकेशन इस्तेमालु अची सघे। जीअं असां उन ते क्लिक कंदासीं त पूरी 20 रिसालनि जी लिस्ट खुली ईंदी, असां उन मां को बि रिसालो सेलेक्ट करे सघूं था। नेक्स्ट, बैत ते तव्हां ॾिसंदो त बैत ते 2 रंगनि ते में अखर लिखियल आहिनि, लफ़्ज़ लिखियल आहिनि। हिकिड़ो त ब्लैक में आहिनि, ॿियो रेड में आहिनि। जीअं रेड लफ़्ज़ ते असां क्लिक कंदासीं त रेड लफ़्ज़ जे पोयां असां उन लफ़्ज़ जी माना खे हिडन कयो आहे। सिर्फ़ु माना खे न, तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघंदो त उन में पूरो मुकमल ग्रामेटिकल स्ट्रक्चर, ॻाल्हाइण जो लफ़्ज़ कहिड़ो आहे, इस्म आहे, ज़मीर आहे, सिफ़्त आहे, छा आहे, उन जा उन वाहिद छा थींदो, जमाउ छा थींदो, उन जी जिन्स कहिड़ी आहे उन लफ़्ज़ जी, ऐं उन खां सवाइ उहो लफ़्ज़ इस्तेमालु किथे किथे थियो आहे रिसाले में, उन जो रेफरेंस बि ॾिनल आहे। ऐं न सिर्फ़ु रेफरेंस ॾिनल आहे पर तव्हां जीअं उन ते क्लिक कंदो त उन जी साॻी हेठि स्क्रीन में उहो ई बैत खुली ईंदो। त जीअं फ्यूचर जनरेशन लाइ ज़बरदस्त शइ आहे। बिल्कुलु असां कोशिशि कई आहे त असां वधि खां वधि जेतिरो लतीफ़ जे पैगाम खे आसान करे पेश कयूं। छो जो हिकिड़ो असां वटि अमूमन कॉन्सेप्ट आहे, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी ऐं ॿुधो बि हूंदो। कंहिंखे जेकॾहिं चऊं था त यार लतीफ़ खे पढ़ो था त सभु को इहो ई जवाबु ॾींदो आहे त भई लतीफ़ केरु पढ़े, एॾो ॾुखियो आहे। सो एॾो ॾुखियो न आहे। असां कोशिशि कई आहे त जेके हाणे हिन में जेके लैंग्वेज असां जेके वर्ड ॾिना आहिनि, जेकॾहिं कंहिंखे उहो लफ़्ज़ उन बैत में सम्झ में नथो अचे, मिसाल माना खां पोइ बि जेकॾहिं सम्झ में नथो अचे, छो जो ऐं वरी एग्ज़ाम्पल में मिसाल में वधीक सम्झ में ईंदो आहे जॾहिं यूज़ में हूंदो आहे, त जॾहिं उहो साॻियो लफ़्ज़ ॿिए बैत में असां पढ़ंदासीं त असांखे यकीनन उहो बैत सम्झ में अची वेंदो ऐं उहो लफ़्ज़ बि यकीनन सम्झ में अची वेंदो। नेक्स्ट, उन खां पोइ हेठि नंढिड़ा आइकॉन आहिनि, शायदि हेठि नज़र न अचनि तव्हांखे, पर उहे आहिनि टूल बार जेका आहे उन में तव्हां बैत को बि शेयर करे सघो था। पूरी जी पूरी मुकमल एप्लीकेशन टेक्स्ट फॉर्मेट में आहे, को बि उनमें पिक्चर फॉर्मेट में न आहे। तव्हां कॉपी करे पेस्ट करे किथे बि फेसबुक ते रखणु चाहियो, ट्विटर ते रखणु चाहियो, मैसेज में व्हाट्सअप ते किथे बि तव्हां शेयर करे सघो था ऐं हिन में बुक मार्क बि करे सघो था। उन खां सवाइ ॿियो इहो आहे त जॾहिं असां शाइरी पढ़ूं था, ख़ासि करे लतीफ़ वटि त जेको तसवुर आहिनि उहे त बिने आला दर्जे जा आहिनि ऐं जंहिं माण्हू लतीफ़ खे पढ़े थो त ईअं ई फील थिए थो त माण्हू उन साॻी जेका सिचुएशन आहे, जेका उन बैत में बयानु कयल आहे, उनखे अखियुनि जे आॾो पसे पियो। त उन टाइम लाशौरी तौर ते शौरी तौर ते बि इंसान जे पंहिंजे ज़हन में बि ख़्याल ईंदा आहिनि उन बैत सां लाॻापियल। त ॿी बि कंहिं डायरी वग़ैरह रखण जी ज़रूरत न आहे, इते ई असां हिन एप्लीकेशन में ई नोट्स मेकिंग जो बि ऑप्शन ॾिनो आहे। उन ई बैत ते तव्हां नोट्स मेकिंग करे सघो था। जॾहिं तव्हांजो मूं शुरू में ॿुधायो अकाउंट वारो सिस्टम, जॾहिं अकाउंट ठहियलु हूंदो तव्हांजो हिन ऐप में ई, त तव्हां जॾहिं बि डिवाइस खे चेंज कंदो त तव्हांजा उहे साॻिया नोट्स सिंक्रोनाइज़ थी हुन डिवाइस में बि अची वेंदा। माण्हू किथे बि सफ़र में वञे पियो, रिसालो खोले पढ़ी वठे, कंहिं बि टाइम ते ख़्याल हूंदा आहिनि, कंहिं बि टाइम ते अची सघे थो त उते ई नोट्स मेकिंग बि करे सघिजे थी। नेक्स्ट, उन खां पोइ हिकिड़ो ॿियो फीचर जेको ॿिए कंहिं में बि न आहे, असां फस्ट टाइम हिन में ॾिनो आहे। नेक्स्ट, नेक्स्ट स्लाइड प्लीज़। नेक्स्ट, हाणे हिन में असां फीचर ॾिनो आहे हिकिड़ो पिक्चर डिज़ाइनिंग जो। तव्हां को बि बैत खणी ॿी कंहिं एप्लीकेशन में वञी तव्हांखे पिक्चर डिज़ाइन करण जी ज़रूरत कोन पवंदी। हिन ई एप्लीकेशन में उहो फीचर ॾिनो वियो आहे त तव्हां बैत खणी, हिन में बि असां कुझु डिफ़ॉल्ट में कुझु तस्वीरूं ॾिनियूं आहिनि, या तव्हां पंहिंजी बि तस्वीर खणी सिंपल कुझु टूल्स आहिनि उन जी मदद सां तव्हां को बि बैत पंहिंजी बि तस्वीर ते डिज़ाइन करे किथे बि शेयर करे सघो था। ज़बरदस्त।
ऐं उनजो डेमो भरिसां हले पियो ऐं हिन में 25 फ़ॉन्ट्स आहिनि तव्हां को बि फ़ॉन्ट सेलेक्ट कयो फ़ॉन्ट खे नंढो वॾो कयो नेक्स्ट हाणे जेको मूं तहतुल लफ़्ज़ जी ॻाल्हि कई हुई उहो इहो आहे त जॾहिं असां इन ते क्लिक कंदासीं इन ते आवाज़ु कोन पियो अचे पर तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था त सिट हाईलाइट थियल आहे साईं साले मोहम्मद शाह जे आवाज़ में ऑडियो हिन में रखियो वियो आहे जेके चवनि था त असांखे लतीफ़ पढ़ण में नथो अचे या असां पढ़ी नथा सघूं या जंहिंजी सिंधी कची आहे ऐं ख़ासि करे जेके असांजा फॉरेन में सिंधी रहनि था उन्हनि जे लाइ स्पेशल आहे उन्हनि काफ़ी रेस्पॉन्स बि ॾिनो आहे त जॾहिं असां उन ते ऑडियो ते क्लिक कंदासीं त साईं साले मोहम्मद शाह जे आवाज़ में बैकग्राउंड में उहो बैत हलंदो ऐं सिर्फ़ु सॼो बैत न बल्कि जेको बैत हू उचारींदो सॉरी जेका सिट हू उचारींदो पियो उहा सिट हाईलाइट थींदी ऐं हेठि कुझु नंढड़ा आइकॉन बि आहिनि उन मुताबिक़ असां उहा साॻी सिट खे रिपीट बि करे सघूं था साॻे बैत खे बि रिपीट करे सघूं था असां किथे बि सफ़र में वञूं पिया ऑडियो लॻाए छॾियो गाॾी में हलंदो पियो ऐं गॾो गॾु सुकून बि मिलंदो पियो इहे कुझु मेन फीचर्स हुया ऐं नेक्स्ट अञा ॿिया फीचर आहिनि हिकिड़ो हिन में असां इहो रखियो आहे त नोटिफिकेशन असां सेट कयो आहे पूरे साल जो माना हिकिड़ो असां डिफॉल्ट टाइम रखियो आहे सुबुह जो 7 बजे 7:30 बजे जो जंहिं वक़्तु तव्हांखे सुबुह जो सवेरो ऑटोमेटिक हिकिड़ो बैत नोटिफिकेशन में अची वेंदो हाणे उहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां कहिड़े रिसाले जो उहो बैत पढ़णु चाहियो था छो हिन में 20 रिसाला शामिल आहिनि 3 इंग्लिश जा आहिनि 9 रिसाला सिंधी जा आहिनि उर्दू में बि 2 रिसाला आहिनि गुरमुखी पंजाबी बि आहिनि ऑडियो फॉर्म में न टेक्स्ट फॉर्म में जेको तव्हां सेलेक्ट कंदो सुबुह जो जेको टाइम सेट हूंदो उन टाइम ते उहो तव्हांजी स्क्रीन ते उहो नोटिफिकेशन अची वेंदो नेक्स्ट उन खां पोइ ॿियो फीचर जेको आहे हिते तव्हां ॾिसंदो जॾहिं तव्हां का शइ शेयर कंदो हिन एप्लीकेशन मां त हिकिड़ी लिंक ऑटो जनरेट थिए थी तव्हां जॾहिं व्हाट्सअप ते उहा शेयर कंदो त उहा हिकिड़ी लिंक जनरेट थी ईंदी उन लिंक जो फ़ाइदो तव्हांखे ॿुधायां नंढड़ी लिंक आहे पर उहा मल्टी कमु करे थी मल्टाए कमु करे थी इहो आहे त जंहिं दोस्त खे तव्हां उहो मोकिलींदो व्हाट्सअप ते मोकिलियो था या ट्विटर ते शेयर कयो था या फेसबुक ते शेयर कयो था त साम्हूं वारो जेको बि यूज़र आहे जॾहिं उन लिंक ते क्लिक कंदो जेकॾहिं उन वटि रिसालो इंस्टॉल थियलु हूंदो त हुन जे ई मोबाइल में उहो ई बैत खुली वेंदो जेको तव्हां उनखे शेयर कयो आहे ऐं जेकॾहिं इन केस उन वटि रिसालो इंस्टॉल न आहे थियलु त इहा साॻी लिंक वरी उनखे डाइवर्ट कंदी प्ले स्टोर ॾे या ऐप स्टोर ॾे जितां उहो रिसालो डाउनलोड बि करे सघे थो नेक्स्ट प्रोग्रेस असां फस्ट टाइम हिन एप्लीकेशन खे पब्लिश कयो हुयो एंड्रॉयड प्लेटफॉर्म ते 2019 में हिन वक़्तु 4.5 साल थी चुका आहिनि 4.5 साल जी परफॉर्मेंस हीअ आहे त 1,24,000 दफ़ा हीअ एप्लीकेशन इंस्टॉल थी चुकी आहे वर्ल्ड वाइड ऐं मैप बि ॾिनो आहे हीअ असां सभु गूगल जा स्टेटिस्टिक्स आहिनि तव्हां सभु ॾिसी सघो था त शायदि ई हिन में को दुनिया जो मुल्क रहियो हूंदो जंहिंमें हीअ एप्लीकेशन न इंस्टॉल थी हूंदी पाकिस्तान में 1,19,000 दफ़ा यूनाइटेड स्टेट्स में 26,000 दफ़ा हिन एप्लीकेशन खे इंस्टॉल कयो वियो आहे नेक्स्ट ही अंग अखर आहिनि एप्लीकेशन खे इस्तेमालु करण जा 4.5 सालनि में हिन एप्लीकेशन जी मदद सां 36 लख दफ़ा शाह साईं जो रिसालो खोले पढ़ियो वियो आहे सिर्फ़ु हिन एप्लीकेशन जी मदद सां ऐं उहे बि अंग अखर उहे आहिनि जेके नेट सां कनेक्टेड आहिनि जेके माण्हू ऑफलाइन हिन एप्लीकेशन खे यूज़ कनि था त उन जा अंग अखर अञा बि ॿिया आहिनि त हिन 4.5 सालनि में सिर्फ़ु जेके माण्हू चवनि था त शाह खे हाणे केरु पढ़े नथो त उन्हनि जे लाइ ही जवाबु आहिनि त सिर्फ़ु बाक़ी ॿिया जेके बि प्लेटफॉर्म आहिनि जितां शाह जा रिसाला शेयर थींदा रहिया आहिनि उहे अलॻि आहिनि पर सिर्फ़ु हिन एप्लीकेशन जो ही स्टेटिस्टिक्स आहे त 4.5 सालनि में 36 लख दफ़ा ही एप्लीकेशन खोले पढ़ी वई आहे नेक्स्ट ऐं ही जेके 1,24,000 इंस्टॉल थिया आहिनि उनजो जेको एवरेज रीडिंग टाइम आहे उहो आहे 45 मिंट 1,24,000 माण्हुनि सरासरी तौर ते हिन खे 45 मिंट दफ़ा पढ़ियो आहे जेकॾहिं असां हुनखे ज़रब कंदासीं त 50-60 लख मिंट हिन एप्लीकेशन जे ज़रिए शाह जो रिसालो पढ़ियो वियो आहे नेक्स्ट
ही जेके असांजा आहिनि उहे यूज़र आहिनि जेके रेगुलर बेस ते हिन एप्लीकेशन खे इस्तेमालु कंदा रहनि था। नेक्स्ट, उन खां पोइ आहे रेटिंग। रेटिंग जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे कंहिं बि एप्लीकेशन या कंहिं बि कम जी कामयाबी में। हिन में तव्हां ॾिसी सघंदव त 1350 माण्हुनि हिन एप्लीकेशन खे रेट कयो आहे, जंहिंजो जेको एवरेज रेटिंग बीठो आहे 4.6 आहे आउट ऑफ 5। ऐं जेको हिकिड़ी एप्लीकेशन जे लाइ तमामु बहितरीनु आहे, इहा ई असांजी अचीवमेंट आहे, असांजे लाइ इहो ई आहे त हिन एप्लीकेशन खे एतिरो साराहियो वियो आहे। नेक्स्ट, iOS जे बारे में ॿुधायमि त हिन साल असां फेबरवरी में आईफोन ते बि इहा एप्लीकेशन लॉन्च कई आहे, जंहिंजे लाइ असांखे कुझु डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ खां फंडिंग थी। कुझु दोस्तनि जेके ट्विटर ते आहिनि पंहिंजे हिसे जो कमु उहे कनि पिया उन जे थ्रू। ऐं जेको मैकबुक असांखे कंहिं हिकिड़े दोस्त ॾिनो जेके पंहिंजो नालो ॿुधाइण जी मना कई आहे, पर उन जी मार्फत हीअ एप्लीकेशन तव्हां ताईं पहुची सघी आहे iOS प्लेटफॉर्म ते। नेक्स्ट, उन खां पोइ एप्रीसिएशन। हिन एप्लीकेशन ते असांखे जेके एप्रीसिएशन मिली आहे असीं ऐं हिन प्लेटफॉर्म तां सिराज इंस्टीट्यूट जे तरफ़ खां ई मुनक़द करायल जेका कॉन्फ्रेंस आहे उन जी तरफ़ खां सभिनी जा थोरा मञा थो। 2019 में ई असां एप्लीकेशन लॉन्च कई हुई ऐं साल जे अंदरि 2020 में ई हिन एप्लीकेशन जे बुनियाद ते असांखे सिंध जो सभिनी खां वॾो जेको अवॉर्ड आहे लतीफ़ अवॉर्ड उहो बि मिलियो। 2023 में ई जनवरी में हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी हुई स्काला सिंध कैनेडियन लिटरेरी एसोसिएशन, सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन कैनेडा जी तंज़ीम आहे, उन हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराई हुई हिते कराची में। उन जे तरफ़ खां बि असांखे एप्रीसिएशन अवॉर्ड मिलियो आहे ऐं उन खां सवाइ काफ़ी 12-13 ॿिया बि अवॉर्ड्स जेके असांखे सूबाई लेवल ते या लोकल लेवल ते मिलिया आहिनि। नेक्स्ट, महिरबानी तव्हांजो। हीअ एप्लीकेशन हिकिड़ो नंढिड़ो कमु हुयो जेको असांजी हिकिड़ी वॉलंटियर टीम विदाउट कंहिं सपोर्ट जे, विदाउट कंहिं फंड्स जे, असांखे सिर्फ़ु जेको फंड्स मिलियो उहो iOS जे लाइ मिलियो। ऐं गुज़िरियल असांजी टीम तक़रीबन 2016 खां हिन प्रोजेक्ट ते कमु कंदी रही आहे। 2019 में असां फस्ट टाइम लॉन्च कयो हुयो ऐं हिन वक़्तु जेका जी स्टेटिस्टिक्स हुया उहे तव्हांजे अॻियां असां पेश कया। महिरबानी। थैंक यू अदा राजा, इलाही ज़बरदस्त एफर्ट है, इट्स अ ग्रेट एफर्ट ग्लोबल ऑडियंस ताईं असांजी सिंधी कल्चर खे पहुचाइण ऐं एट सच एट्स अ ग्रेट लेवल। थैंक यू फॉर ऑल दिस रिसर्च वर्क बिकॉज असांजी जनरेशन्स के फ्यूचर जनरेशन्स त ख़ैर सिंधी कल्चर जे लाइ खां वाक़िफ़ थी वेंदियूं, बट ग्लोबल ऑडियंस ताईं असांजे कल्चर खे पहुचणु तमामु ज़रूरी आहे। थैंक यू सो मच। डॉक्टर साहब कुझु चवणु चाहींदा? हाणे राजा सांद हुजे या अमर फयाज़ बुरड़े वारा जन भिटाई पीडिया ठाही आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जी डिजिटलाइज़ेशन जे लिहाज़ सां सुठो कमु थियो आहे, पर नौजवान नसुल ताईं नए नसुल ताईं अॼुकल्ह पढ़ण वारी हैबिट घटि थी वई आहे। वेबसाइट खोले या एप्लीकेशन डाउनलोड करे पढ़ण वारी। त ॿियो जेको अल्टरनेट चैनल आहे, डॉक्टर अयूब शेख वेठा आहिनि, साईं रिज़वान प्रोफेसर रिज़वान गुल वेठा आहिनि, साईं अमजद सिराज साहब वेठा आहिनि, ॿिया सभु दोस्त। मुंहिंजी रिक्वेस्ट हमेशह इहा रही आहे त जहिड़ी तरह सां 256 कैरेक्टर्स असां ट्विटर ते लिखूं था, साॻी तरह सां असां 256 सेकेंड्स जा थिएटर ठाहियूं। थिएटर परफॉर्मेंस जे ज़रिए असां शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरीअ खे, शेरनि खे एक्सप्लेन कयूं ऐं उहा जॾहिं स्क्रीन ते ईंदो त ॿार खां वठी ॿुढे ताईं, पढ़ियल खां वठी अणपढ़ियल ताईं, इहा अहिड़ो चैनल आहे, एॾो इंट्रस्ट डेवलप थिए। तव्हां ॾिसो न हिते म्यूज़िक थिए थी, केतिरा था नौजवान अचनि शाम जो, हींअर केरु आहे कोन। ऐं इहो आहे त हिन सेशन में अॻिते जॾहिं हीअ प्रोग्राम थियनि था त उन में ख़ासि करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ खे सम्झाइण जे लाइ थिएटर, उहे इन मीडियम खे, इन चैनल खे उन में इंट्रस्ट थिए थो ऐं उहो ॾाढो इफेक्टिव थिए थो त उन ते कमु थिए। ऐं हीअ आर्ट्स काउंसिल में असां वेठा आहियूं ऐं सिंध जे काफ़ी शहरनि में आर्ट्स काउंसिलूं ठहियूं आहिनि, त उन्हनि आर्टिस्टनि खे, इन्हनि फ़नकारनि खे, इन्हनि अदाकारनि खे असां इंगेज करे शाह लतीफ़ जे पैगाम खे नौजवान नसुल ताईं, ॿारनि खां वठी ॿुढनि ताईं असां बहितर तरीक़े सां पहुचाए सघूं था थिएटर जे ज़रिए। महिरबानी। थैंक यू फॉर योर सजेशन डॉक्टर साहब।
I would really like to thank you once again. तव्हां टाइम कढी आया हो असां सां गॾु असांजी हिन फेस्टिवल जो हिसो थियो ऐं thank you so much. Thank you audience, ladies and gentlemen, for being here. We'll move to another session after a few minutes. Thank you very much.